वॾी महिरबानी अदा मंजी अव्हांखे बि असां वेलकम चऊं था। जुॾे खां असांखे एस तबसुम यादि कयो ऐं सिजावल खां भेण सीमा गज़ल अव्हां बि घणनि ॾींहंनि खां पोइ असांखे 2 टे ख़त मोकिले ॾिना। महिरबानी अदी अव्हांजी लिखणी ॾाढी सुठी लॻंदी आहे। जॾहिं को वक़्तु मिले त का सुहिणी तहरीर असांखे ज़रूरु उमाणिजो। सरजास तां सूर ऐं सामायस त सुख विया ॻुठ पुराणी चिलिया ठटे खां मोहम्मद सलीम मला नंढो मोहम्मद यूसुफ ऐं नंढी बिल्किस मला लिखनि था 27 नवंबर 2010 ॾुख ऐं ॾोलाइनि जो उहो साल साबित थियो असां लाइ जीअं जीअ खे झोरे विधो हो। जॾहिं जानीअ जी यादि ईंदी आहे त हिन बाठोड़ियल वजूद में उहे घाह अॼु बि चिटा थी पवंदा आहिनि ऐं ईअं झूझू माटी थियणु लॻंदा आहिनि जीअं झड़के माटीअ में विलोड़ बि आहे फट फलोरजी वेंदा आहिनि। दिलि जी वीरान वादीअ में यादुनि जो तूफ़ान उथंदो आहे ऐं अणपूरो इंसानु सोचुनि जे सराह में उन अनमोल इंसान जी ॻोल्हा में भटकंदो रहंदो आहियां जंहिंसां जीअ जी जड़ी प्यार जा पेच एतिरा त पुख़्ता आहिनि जेके शायदि साज सॻे छिनण खां अॻु टुटी नथा सघनि। अॼु बि उहे गुज़िरियल घड़ियूं चंड जी चांडाण जूं चिटियूं यादि अथमि जॾहिं असांजे बुखे पेट लाइ अटे जा अणगणिया उल्का खणी लटे जी लोच ऐं अझे जी सोच साम्हूं रखी फजर जी नमाज़ पढ़ी पथरनि जे पहाड़ी ॾांहुं पंधु पवंदो हो ऐं 2 पैरनि जो मानी जी हड़ूटड़ी मथे ते रखी प्यारे पीउ ॾांहुं पंधु पवंदो हुअसि। बाबा जी मूं ॾे निगाह पवंदी हुई त अखियूं मूं तरफ़ खुपाए छॾींदो हो ऐं पोइ हिकु हंधि वेही मूंखे साण करे मानी जी हड़ूटड़ी खोले कचड़ियुनि अंबड़ियुनि जी चटणी सां चांवरनि जी अणभी मानी खाराईंदो हो। पाण बुखायल पेट जी परवाह न कंदे मूंखे चवंदो हो त पुट तोखे पढ़ाईंदसि ऐं तोखे मुड़ुसु माण्हू थी पढ़णो आहे। तूं जेतिरो पढ़ंदे त ईअं सम्झ मुंहिंजा सभई ख़्वाब साभियां जो रूप माणींदा वेंदा ऐं बाबा जे चहिरे जो कमु ऐं दर्द जी कहाणी अंदर में महसूसु कंदो हुअसि। अंदर जो अंदर में भुरी त ज़रूरु वेंदो हुअसि पर हिमत न हारींदो हुअसि। अलाह ख़ामोश थी ख़्यालनि जे उन सहरा में गुम थी वेंदो हो बाबा ऐं आऊं कमज़ोर ऐं नंढनि ॿाहुनि सां मुंहिंजे गले में गिराठी विझी गल ते गल रखंदो हुअसि। हुनजा सभई थक दूर थी वेंदा हुआ ऐं हुनजे अॻियां 1000 उमीदुनि जा गुलाब टिड़ी पवंदा हुआ। हू मूंखे मिठी ॾींदे मुरकी पवंदो हो। उन वक़्तु सदियुनि जा सूर कुझु लम्हनि में भुलाए वेंदो हो। वक़्तु पंहिंजा वर्क वेढ़ींदो वियो। हिकु वेले लाइ बजाईंदड़ बणजारे पोरियत पीउ जे परवश में मूं 1986 ईस्वी में मैट्रिक जो इम्तिहान पास करे वरितो। मूं बाबा जी पहुच खे परखींदे चयोमांसि त हाणे आउं मज़दूरी कंदुसि छो त तुंहिंजे बाज़ुनि में उहा सघ न रही आहे। सरकश घोड़े जा वक़्तु वराका कंदो गुज़रंदो वियो। अञा असां ग़रीबी ऐं ग़मनि जी हालत जी हड़ वेढ़े न सघिया हुआसीं त बाबा खे गले जो कैंसर थी पियो हो। अॼु बि यादि अथमि। पोइ दुआऊं बि हलंदियूं रहियूं, दवाऊं ऐं ॾस पट बि थींदा रहिया पर सिहत कोन सुधरी त कोन सुधरी। हो त कारण जेॾियूं मूं वॾा वस कया। 22 नवंबर जी राति बाबा जे गले मां तमामु घणो खून अचणु लॻो हो। सुबुह जो 7 वॻे धारे हुनजे साह जो सॻो टुटी पियो हो। पाण अखियुनि जा पलक पूरींदे उन राह जो राही थी वियो जितां केर बि मोटी न आहे आयो। मूं सॾींदे सॾड़ा साथी सॾ न ॾीन बिली जे वथाण ते तोड़ न तमारीन हेॾा हाञा थीन बुरे न बंभोर में। सीने ते न सहंदड़ धक लॻो जीअं साणू करे विधो। अॼु ताईं पाण खे संभाले न सघियो आहियां। बाबशीर भोरा भोरा थी पियो आहियां। अॼु मन कुदरत जी काइनात में गुलाब खिड़ी पवनि था, चेट ऐं खेट बि छिड़नि था, मेंदियूं बि महकनि थियूं पर अलाए छो बाबा जे विछोड़े जो दर्द अॼु बि उकंडो थी कंडे जियां चुभे थो। मन बेरागी पंजी पवे थो ऐं मूंखे माज़ी जा उहे लम्हा यादि अचनि था। हिकिड़े दौर जो सुपिनो अखियुनि में तरी अचे थो। ऐं वरी बि बाबा लाइ मथे ते मानी जी हड़ूटड़ी खणी घरां निकिरां थो। मुंहिंजे अखियुनि जो इहो ख़्वाबु तस्वरनि में घुमे थो। बाबा मूंखे परे खां ॾिसे थो, मुरके थो ऐं सॾे थो। ऐं हुनजे भर में वियां थो। हू उहा ई हड़ूटड़ी खोले मानी खणी मूंखे पंहिंजे हथनि सां गिरह वात में विझे थो ऐं आउं हुन ॾांहुं निहारियां थो। असां ॿिन्ही जूं अखियूं हिक ॿिए में टिक ॿधी वञनि थियूं। वक़्तु हिकिड़ी छलांग हणे थो। थका थियनि था, अखियूं खुलनि थियूं। ॻोढ़नि जा मींहं वसनि था, ॻल पुसनि था। हा, ॻोढ़नि जा मींहं वसनि था।
ख़ामोश ॿुधंदड़नि जे उन सथ खे बि खीकारियूं था जेके जीअं में जायूं ॾियनि था इहो चई त ज़रूरी त न आहे ख़त लिखूं, मजबूरी त न आहे ख़त लिखूं, तोखे चाहियूं था दिलि सां, ॻाल्हि अधूरी त न आहे जे ख़त लिखूं। ख़त लिखी यादि कयो नेशनल पार्क खां पुनू ॾुधर, अरबाब कानड़ो, गुलाब जाखरो ऐं ज़फरुल्ला जाखरो, ईसर चेक पोस्ट खां आज़म लालाणी, रमज़ान शोधो, मुनवर अली जाखरो ऐं गुलाब जाखरो, पंटीह मल सुपरा हाईवे खां महरम पालारी, मुनवर जाखरो, गुलाब जाखरो ऐं ज़फरुल्ला जाखरो। ख़त लिखी यादि कयो लगारी क्लब स्टाफ आमड़ा, ॻोठ मोहम्मद अली खान लगारी खां ज़फर अली लगारी। ख़त लिखियो ॻोठ हाजी बशीर वरिया खां बाबू उठजो, वकार वरिया, मोहम्मद वरिया, नज़ीर वरिया ऐं कयूम वरिया। असां यादि कयो आहे गरीब उठजे ॻोठ खां अब्दुल शकूर उठजे ऐं अलाह बचाए उठजे। महिरबानी भाउ अवांजी ॻोठ मोहम्मद सफ़र गाबार गुलमंडा जे पटन तां अयाज़ अली गाबार यादि कयो, लख थोरा अदा लगारी लिसन क्लब स्टाफ आमड़ा, ॻोठ मोहम्मद अली खान लगारी खां असां यादि कयो महबूब जान लगारी। वाह साईं वाह मां लिखियो, वॾी महिरबानी अदा। वाह साईं वाह करण सां कमु न हलंदो, को सुहिणो सुठो मवादु असांखे लिखियो, असां ज़रूरु शामिल कंदासीं। सांगी परे वेझो ब्रांच मोरी खां असां यादि कयो मोहम्मद अमीन उनड़, लालो रमज़ान उनड़, अज़ीम उनड़ ऐं अल्ताफ़ उनड़ अदा अव्हांखे भलीकार चऊं था। बाबू अब्दुल मुतलब मेमन जो गज़ल मां असांखे ॾियारियो माणियो आहे त कया आहिनि केॾा न पंहिंजनि बि दोखा, ज़माने सां कहिड़ी शिकायत कजे का। कया आहिनि केॾा न पंहिंजनि बि दोखा, ज़माने सां कहिड़ी शिकायत कजे का। जीअण मुंहिंजो जानी वियो बंज मुश्किल, अधूरियूं ख्वाहिशूं के वारीअ जा लीका। वियो आहे बंजी मुक़दर असांजो, गुलाबनि जी महफ़िल में ख़िज़ाउनि जा पाछा। करे यादि माज़ी निभायूं था रातियूं, अव्हां जे शहर जूं घटियूं घेड़ रस्ता। छॾे नाव मुतलब सॾायोसीं आजिज़, छॾे नाव मुतलब सॾायोसीं आजिज़। टुटा जिन ॾींहंनि खां ही रूहनि जा रिश्ता। ऐं ॻोठ हाजी गुलाम मोहम्मद नुहाणी जे पटन तां डॉक्टर मुमताज़ ख़ासखेली, साईं सिद्दीक़ ऐं सदाम ख़ासखेली महबूब दर्स जो ई गज़लो माणियो। उतर थी लही तूं उतर लाड़ में, हुस्न जा हुलन था ज़िक्र लाड़ में। बहारूं बि शर्माए जी थियूं वञनि, खिली तूं खणी थी नज़र लाड़ में। लॻी थी को मैदान महिराण जो, सुअन जीअं पोठनि ते घर लाड़ में। जवानी जे मुर्कुनि जो मिठड़ो हिजाब, थी ओती इश्क जा तूं अतरो लाड़ में। चरी जाम शोरेज चुमियन संदा, चुरी था पवन के चकर लाड़ में। प्रीति हथन जे पगर में ॿुॾी, नचन था लज़ीज़ी अखर लाड़ में। तूं अहमद मलाह जो गज़ल थी लॻी, तूं अहमद मलाह जो गज़ल थी लॻी। सदा तुंहिंजा रहंदा असर लाड़ में। खिली थी त मल्हार मुर्के थी ॼण, वसन था वफ़ा जा ककर लाड़ में। तूं ढोरनि डंढुनि जे हुस्न जो हुगा, पखियुनि जा लहन जीअं वलर लाड़ में। अमर आशिकीअ जी दुनिया में रहिया, कटियासीं जे घर जी पहर लाड़ में। तूं महबूब जी का कथा कींझरी, तूं महबूब जी का कथा कींझरी। सदा जा था सुरकन सहर लाड़ में। उतर थी लही तूं उतर लाड़ में, हुस्न जा हुलन था ज़िक्र लाड़ में। वक्त जा कांटा पंहिंजी रफ़्तार में मसरूफ़ ऐं पाण पंहिंजे यादगिरियुनि जी फलोर में मसरूफ़। किसा हिन यादि माज़ीअ जा संभारे छा कंदे दिलबर। पुछामी दीप विया जेके से ॿारे छा कंदे दिलबर। पुराणो दौर ही न आहे, सॼो कमु आहे झटपट जो। अचाया कांग कासिद तूं उॾारे छा कंदे दिलबर। हिन जदीद दौर में उन सादे दिमाग़ खे बि मुंहिंजो ॿिन्ही हथनि जो सलाम आहे, जंहिं राति 2 वॻे मूंखे मिसकाल वणी कची निंड मां उथारे विधो। जॾहिं काल कयमि त सिर्फ़ु इहो ई पुछाई त साईं वरी प्रोग्राम कॾहिं कंदा। तॾहिं त कंहिं ॾाहे चयो आहे त लोक लॾण में ऐं चरियो अॾण में। कुझु साथियुनि जा ख़त शामिल कंदासीं जेके अञा बि असांजे साम्हूं टेबल ते रखियल आहिनि। ॻोठ मोहम्मद सफ़र गाबार गुलमंडा जे पटन जा अयाज़ अली गाबार, हाकिम अली गाबार भा ऐं सां गॾु शाह नवाज़ गाबार। ख़त लिखण लाइ त वॾी महिरबानी। पर हीउ जेको गज़ल मां लिखियो हुयो आहे अयूब खोसे जो, अक्सर करे अव्हांजी जेका बि चूंड ईंदी आहे उन ते कंहिं बि शाइर जो नालो ॼाणण जे बावजूद बि नाहियो लिखंदा, पोइ अलाए त छो। बहरहाल जंहिं शइ जी तव्हांखे न आहे ख़बर त उनजे मथां नामालूम लिखी छॾंदा कयो। ऐं जेकॾहिं कंहिं शाइर जी या कंहिं तख़लीक़कार जो नालो या का ॻाल्हि मुंहिंजे ज़हन ते आहे त उहो हवालो या किताब जो हवालो ज़रूरु ॾींदा कयो। वॾी महिरबानी। ऐं असांखे यादि कयो, ख़तरी खे यादि कयो। ॻोठ अहसान अली गाहे खां नूर हुस्न गाहो, नसीर अहमद गाहो, बलोच पालारी ऐं नवाज़ पालारी भा। ॻोठ वज़ीर अली पालारी खां मुंहिंजो ख़त असां ताईं पहुतो, महिरबानी। गफ़ार जान जाखरो असांखे ॿुधे पियो हिन वक़्तु नूरी आबादी नगरी में। जाखरा स्टाफ ते ईदन जाखरो असां गॾु आहे, भलीकार चऊं था।
सैफुल्ला जाखरा भा वॾी महिरबानी नूरी आबादी नगरी में अवां असां लाइ वक़्तु कढियो लख थोरा अवां जा बेमिसाल रेडियो क्लब गुट कैसर खान जाखरे खां वॾेरो अब्दुल हकीम जाखरो नंढो अज़हर ऐं मज़हर जाखरो नज़र जाखरो ऐं गुलाब जाखरो भा अवां खे भलीकार चऊं था मकली त असांजो शाइर दोस्त आहे अयूब दर्स महिरबानी अदा अयूब हिन बज़ में अवां खे भलीकार चऊं था धरती जो भलोड़ शाइर इनायत दर्स बि मौजूदु आहे वर शहर वेझो पीरार जे पटनि तां जिते महबूब दर्स बि रहंदो आहे महबूब दर्स जूं इहे सिटूं त वड़ करे वञे वर जे वेझो प्योरां पीरार में मोट कर का महिरबानी ॾे न दोखो प्यार में याद कयो नसीर अहमद मलाह ॻोठ हमज़ो मलाह खां ख़त वञो पोइ वॾी महिरबानी हमज़ो मलाह जे ॻोठ नसीर अहमद मलाह घणे तादाद में ख़त लिखण अदा वॾी महिरबानी याद कयो पास ग्रुप पीर पठो खां गुलाब नूहानी ऐं नंढो शाहनवाज़ नूहानी वॾी महिरबानी मुंहिंजा भाउ अवां जूं मोहबतूं छतो चंड खां असां यादि कयो आहे हैदर जान हिजब वॾी महिरबानी अदा पास ग्रुप पीर पठे खां गुलाब नूहानी नंढो शाहनवाज़ नूहानी यादि कयो असांखे पास ग्रुप पीर पठे खां गुलाब नूहानी ऐं नंढो शाहनवाज़ नूहानी घणे तादाद में ख़त पहुता पास ग्रुप पीर पठो खां गुलाब नूहानी नंढो शाहनवाज़ नूहानी कीअं गुज़ारियो ही साल आहे कहिड़ो तुंहिंजो हाल आहे काल मुंहिंजो अॼु परायो वक़्तु वक़्तु जी ॻाल्हि आहे पास ग्रुप पीर पठे खां गुलाब नूहानी नंढो शाहनवाज़ नूहानी भा घणे तादाद में ख़त लिखण लाइ वॾी महिरबानी सारे संभारे वञे ख़तनि खे शामिल कंदा पिया हलूं पास ग्रुप ॻोठ दोस्त मोहम्मद नूहानी खां गुलाब नूहानी मोहम्मद हसन नूहानी नंढो इनायतुल्ला ऐं शाह मोहम्मद ऐं शहर सांगी फरे खां मोहम्मद सुमार मेमन उमाणी आहे साईं मजाज़ी जरवार जी शाइरी कोरो तोसां चाह सखी मूं ते कर वे साह सखी बिखरियल वार असांजा आहिनि हाणे तिन खे ठाह सखी तोखे ई मां चाहियां थो साम्हूं आ दरिया सखी मुर्की कंध फेराए हिकदमि बार न सिर तां लाहे सखी मूं ते जे नाराज़ आहीं तूं दिलि मां कढजां बाह सखी तुंहिंजी मूं जरबार अज़ल खां रोज़ निहारी राह सखी।